अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है कि तुम बिल्कुल ठीक ठाक होंदो। जी हाँ दोस्तों, असां तव्हांखे ॾिसूं पिया त हीअ असांजो दोस्त आहे जो खट वाणे पियो ऐं तक़रीबन ही डेली 5-4 खटूं माना सुबुह खां शाम ताईं कढंदो आहे। हिन में महिनत बि आहे ऐं जेके हिनखे ठाहींदा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी। अगरि जेके ही नथा कमु कनि उहे ॾिसंदा त उन्हनि खे ख़बर पवंदी हिन में महिनत केतिरी आहे। जी हाँ दोस्तों, इन्हें बिल्कुल ठीक ठाक मेहनत है। छो जो बनोड़ियूं हलाणी पन थियूं, बनोड़ियूं घुमाईंदो अचे। तव्हां ॾिसो था जीअं भाऊ कमु करे पियो, वॾी महिनत आहे, पर इन में तजुर्बो बि आहे ऐं जंहिंमें खट तयारु थिए थी त तव्हां पाण ॾिसी सघो था त केॾी हसीन थी वञे, हुन में कीअं चौंकुड़ियूं लॻी थी वञनि। ऐं तव्हांखे कुझु ज़ूम करे बि असां कोशिशि कंदासीं ॾिसण जी त जीअं तव्हां ॾिसी सघो ऐं ख़बर पइजी सघे त कीअं माना ठहे थी हली करे। जी हाँ दोस्तों, तव्हां कोशिशि कयूं पिया। माशाल्लाह ज़बरदस्त कमु पियो करे भाऊ ऐं वॾी महिनत आहे हिन में। तव्हां ॾिसो था जीअं पहिरियों कुंड में सॼी खट ईअं ई थी वेंदी।